नाज़रीन, जमाल शाह बरसां दरगाह शाह हुसैन ते डॉक्टर सैयद हबीब अहमद शाह पारां मुफ़्त तिबी कैंप लगाई वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद हसन धारे जो। जमाल शाह बरसां दरगाह शाह हुसैन जिलानी ते डॉक्टर सैयद हबीब अहमद शाह पारां मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई आहे। हिते वॾे तइदाद में मरीज़ मौजूद आहिनि जिनकी मुफ़्त चकास ऐं उन्हनि खे मेडिकल जी सहूलियत ॾिनी थी वञे। हिते आयल मरीज़नि ऐं डॉक्टर साहब खां पुछंदासीं त संदनि जा छा वीचार आहिनि। कैंप खोली वई आहे साईं हुसैन शाह जी दरगाह ते। साईं हबीब शाह जा, साईं अख्तर शाह जा ऐं साईं अली अज़र शाह जा तमामु थोराइता आहियूं जे माना असांजे ग़रीबनि जे लाइ ही हेल्प कई वई आहे। साईं हुसैन शाह जी दरगाह ते असां ते महिरबानी थिया आहिनि, असांजा मरीज़ ॾिसी रहिया आहिनि, मुफ़्त चेकअप टेस्ट हर शइ थिए पई। दरगाह ते ही कैंप फ्री लॻाई आहे जंहिंजी जेको सरपरस्ती डॉक्टर सैयद हबीब अहमद शाह करे रहियो आहे। असां आसे पासे जे इलाइक़े जे वासियुनि खे जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जी मेडिसन फ्री ॾियूं था, उन्हनि खे इंजेक्शनूं लॻनि थियूं, ॿी ट्रीटमेंट ऐं कोशिशि ई वधि मां वधी आहे त असां हिते आईंदा ॿी बि इन खां वधीक बहितरीनु कैंप लॻायूं। जेकी कैंप आहे उन में असांखे कंहिंजो चंदो, कंहिंजी फंडिंग, कंहिंजो डोनेशन न आहे, नई कंहिं जो NGO जे तरफ़ां जेको आहे इहो असां पंहिंजो असांजे परॾारे जो रोज़ो आहे। हिते चाहियूं था त माण्हू जेके अचनि था उन्हनि खे वधि खां वधि जेको आहे असां सहूलियतूं ॾेई सघूं। हिते आयल मरीज़नि जा वीचार ॿुधा जेके डॉक्टर सैयद हबीब अहमद शाह पारां अरेंज कयल मुफ़्त मेडिकल कैंप खे घणो साराए रहिया आहिनि ऐं चाहिनि था त हर साल या छमाहीअ में अहिड़ियूं मेडिकल कैंपूं लॻंदियूं रहनि। कैमरामैन हसन जोकियो सां गॾु मोहम्मद हसन धारे जो, आवाज़ TV, जमाल शाह।